गंबड़ में ॻोठाणी औरत पाक किताब खणी बासरनि जे मुबैना ज़ुल्म ऐं तशद्दुद ख़िलाफ़ एहतिजाज कियो आहे। मुंहिंजो नालो शादिया मथां विड़िया आहिनि हबीब लाइ वकार शिरू मथां विड़िया आहिनि। गंबड़ जे ॻोठ बादल घड़ो जे रहवासण औरत मिसमात शाज़िया पाक किताब खणी ऐं ॿारनि समेत गंबड़ पहुची प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे चयो आहे त बासर माण्हू मथस ऐं ॿियनि भातियुनि ते तशद्दुद कंदा आहिनि। हिन चयो त बासर हबीबुल्ला वकार शिराज हमादुल्ला खड़ो वर्दी जे ज़ोर ते बिना कंहिं सबबु मारकुट कनि था। हिन दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त मूंखां नियाणियूं बि खसे विया आहिनि, मां पोरियो कंदी आहियां। वकार ऐं ॿिया वर्दी जे ज़ोर ते मुंहिंजे रस्ता रोक करे मारकुट करे ज़ुल्म कनि था। असांखे जान जो ख़तरो आहे। हिन IG सिंध DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।